नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां डाली शहर में 6 महीना अॻु संगावती तकरार तां मारिजी वियल टिनि मक़तूलनि अब्दुल जब्बार कलोड़ो, अब्दुल हफ़ीज़ ऐं गुलाम कादिर कलोड़ो जे वारसनि वटि कलोड़ा बिरादरी जे चीफ सरदार अली अकबर कलोड़ो जी अॻुवाणी में ॿिनि बिरादरियुनि जे मोअज़्ज़िज़नि अली असगर कलोड़ो, जमायत इस्लामी अॻुवान मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, कामरेड महबूब अली अबड़ो ऐं ॿियनि कंडियारो खां डाली शहर ताईं मिंथमेड़ काफ़िलो पहुची मक़तूल धुर वटि पहुची ताज़िद बाद वधीक खून रेज़ी खां बचाइण लाइ अमन ख़ातिर ॻाल्हियूं कयूं। जॾहिं त टिनि क़त्लनि जे वारसनि अब्दुल गफ़ार कलोड़ो मिंथमेड़ काफ़िले में शरीक चङनि मुड़सुनि खे मान ॾींदे फ़ैसिले लाइ रज़ामंदी ज़ाहिर कंदे शर्त रखिया त पहिरीं केस में ॼाणियल सभु जवाबदार गिरफ़्तार पेश कंदा, उन बाद बिरादरी अची जेको फ़ैसिलो कयो असां क़बूल कंदासीं। इन सिलसिले में ॻोठाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां लाड़काणे, सखर, मोरो, शिकारपुर, कंडियारो समेत ॿिनि मुख़्तलिफ़ शहरनि जे कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि ऐं ॿिनि बिरादरी जे मोअज़्ज़िज़नि सां गॾु अमन जो पैगाम खणी वधीक खून रेज़ी रोकण, अमन क़ाइम करण असांजी तरजीह है। जंहिं बाद चीफ सरदार अली अकबर कलोड़ो काफ़िले सां गॾु भरिया सिटी में 20 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़त्ल थियल समीर कलोड़ो जे वारसनि वटि पहुची ताज़िद कई ऐं वारसनि खे ख़ातिर कराई त सॼे पाकिस्तान जी कलोड़ा बिरादरी तव्हां मक़तूलनि सां गॾु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।